सुभान अल्लाह। मदीने वारा साईं ता फरमाइन त जदे मां मेराज वारी रात जन्नत में विस त जन्नत जे दरवाजे ते लिखियल ॾिठो, बेहिश्त जे दरवाजे ते लिखियल हुयो त अल कर्ज बि समानियत अशर व सदक़त बि अशर। खैरात करे त उन जो 10 सवाब आ, कंहिंखे कर्ज ॾिए त उन खे 18 सवाब आ। खैरात करे मिसलन पंहिंजो 10 रुपया खैरात करे त उन जो 10 ॾहाई 100, उन जो अजुर उन खे 100 रुपयनि जेतिरो बदलो अल्लाह ताला ॾींदो। पर कंहिंखे कर्ज ॾिए त उन खे वरी 18 वधीक सवाब मिलंदो। 10 जी 18 घणी थींदी? 180 रुपया। खैरात करे 10 रुपया तो 100 जो अजुर, कर्ज में ॾिए त उन खे 180 रुपयनि जो अजुर। साईं फरमाईंदा त बेहिश्त जे दरवाजे ते इएं लिखियल मोहम्मद करीम ॾिठो। पो सुभान अल्लाह। फकुल्तु या जिब्रील मा बालुल कर्ज आज़म अजरा। ए जिब्रील कर्ज जो मामलो कीअं जो खैरात खां बि कर्ज जो अजुर मथे, खैरात खां बि कर्ज जो अजुर मथे, इहो मामलो कीअं? जिब्रील अमीन चयो या रसूल अल्लाह, खैरात माण्हू जेका करे थो कॾहिं हक़दार वटि वेंदी आहे, कॾहिं गैर हक़दार वटि बि वेंदी आहे, पर कर्ज सिर्फ़ मुहताज वटि वेंदो आहे। कर्ज कंहिं वटि वेंदो आहे? मुहताज वटि वेंदो आहे। कर्ज ज़रूरतमंद वटि वेंदो आहे। ऐं खैरात कॾहिं ज़रूरतमंद वटि वेंदी, कॾहिं वरी बग़ैर ज़रूरत वारे उन खे बि खैरात मिली वेंदी। मसलन तव्हां खैरात कयो था, अदा मूं ही खैरात कई देग भत जी लाथी, पोइ उन में ईअं त कोन चवंदो त बाबा हाणे हिन में जेकी बि कर्ज़ी हिन मिस्कीन मारू वड़ा उहे खाओ ॿिया न खाओ। खैरात हर को ते खाई वेंदो। अहिड़ा माण्हू बि खाई वेंदा जेकी ख़ुदि खैरात ॾियण जा हक़दार आहिनि, उहे बि खाई वेंदा, ग़रीब बि खाईंदा, अमीर बि खाईंदा। पर कर्ज उहो वठंदो आहे जेको मुहताज हूंदो आहे। इन जे करे कंहिंखे कर्ज ॾिए त उन कर्ज ॾियण जो सिलो, उन कर्ज ॾियण जो बदिलो अल्लाह वटि 18 गुना वधीक आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जेकॾहिं कंहिंखे कर्ज ॾिए थो न त जेतिरा पैसा कर्ज ॾिनई ओतिरनि पैसनि जे रोज़ाने जे खैरात जो सवाब रब उन खे अता कंदो। ओतिरा पैसा ॼण रोज़ खैरात कई। हाणे मसलन पंहिंजो कंहिं माण्हू खे 5000 जी ज़रूरत आहे, तव्हां को कर्ज घुरियां था मूंखे 5000 खपनि, ज़रूरत आहे, पोइ मां तोखे ॾींदुसि। बिस्मिल्लाह करे उन कर्ज ॾिनुसि। हाणे 5000 कर्ज में उन खे ॾिनई, उन कर्ज ॾियण वारे खे रोज़ानो 5000 रुपए जी खैरात जो सवाब रब लिखो। 6 महीननि ताईं कर्ज अथसि, साल ताईं कर्ज अथसि त रोज़ानो उन खे 5000 रुपए जे खैरात जो अजुर रोज़ मिलंदो रहंदो। जे वधीक कर्ज ॾिए त वधीक सवाब आहे। जेतिरी रक़म ॾिनई ओतिरी रक़म जे रोज़ खैरात जो सवाब मिलंदो। ॿुधायो त इहो सौदो सस्तो आहे या महांगो आहे, फ़ाइदे वारो आहे या नुक़सान वारो आहे? पाण ईअं न थिए जो चओ त हाणे कर्ज मोटाई न ॾियां त पोइ यको सवाब खटे। ॻाल्हि सम्झो था न? बाबा हाणे सवाब हिन पियो खट कोन ॾींदो साईं, न कर्ज मोटाए ॾियणो आहे। पर हुन जे महिरबानी कई आहे, व्याज न वरितई, कर्ज हसना तौर मुफ़्त में तव्हांखे कर्ज ॾिनो अथई, उन माण्हू जो तव्हां ते एहसान आहे ऐं उन खे अल्लाह वटि अजुर ऐं बदिलो मिलंदो। जेकॾहिं कर्ज खाई थो वञे, ही ॻाल्हि सम्झण जी आहे, कर्ज पराओ खाई वञे, जिहाद ते वियो, जंग कयई, काफ़रनि सां लड़ाई कयई, लड़ाई कंदे कंदे शहीद थी वियो। छा थी वियो? शहीद थी वियो। पर उन जे मथां कर्ज पराओ रहियल आहे। हाणे जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो न त शहादत उन खे वठी वेंदी जन्नत ॾे, कर्ज छिकींदुसि जहन्नम ॾे। कर्ज चवंदो इनके जन्नत रे मां कीअं छॾींदुसि, फलाणे जो कर्ज खाई वियो,
हिनके जन्नत दे कोन छॾींदुसि कर्ज उनके जहन्नम दे छिकींदो ऐं शहादत उनके जन्नत दे छिकींदी पोइ इहो विच ते लड़कियो बीठो हूंदो शहादत उनके दोज़ख दे वञण न ॾींदी ऐं कर्ज उनके जन्नत दे वञण न ॾींदो इहो विच में लड़कियो बीठो हूंदो ॻाल्हि सम्झो था कर्ज खाई वियो हुन को विसरी वियो त तोखे बि यादि न रहे न मुंहिंजा दोस्तो पराओ कर्ज खणो था तो कर्ज अदा कयो क़यामत जे ॾियारे में इन कर्ज जो अल्लाह वटि पुछाणो थींदो